बाबा जेकॾहिं मां सां सारंग ॻोठ नथो वञणु चाहे ऐं हिते ई थो रहे त भली रही पए सॻो मां साथ आहे रता असांजो कहिड़ो फ़र्क़ु थो पए। हुनखे ॻोठ में रही को नंढो वॾो कारोबार करणु घुर्जे सो करे वठंदो भले रहे हिते। यार मूं पाण या सलाह ॾिनी अथमांसि ताज़ो ताज़ो दुबईअ खां मोटियो आहे ॾोकड़ो पैसो बि जाम हूंदुसि। हा बाबा ॾोकड़ त हूंदुसि पर यार हिकिड़ी ॻाल्हि सोचण ते मजबूर थी पियो आहियां। अलाए बा कहिड़ी ख़बर? यार साले मां इहो पियो सोचियो त सारंग सुलझणो छोकिरो आहे रंग रूप जो बि सुठो आहे लछणे बि सुठो आहे ऐं हुन जा नेण नशीला आहिनि क़बूलियत जोगा। मां सोचां थो त यार तुंहिंजी भेण सां हुनजो जोड़ ॾाढो सुठो सुहांदो। हा हा छा थो चई अबा? अबा अकुल कम छॾे वियो अथई या पर आवा पैसा ॾिसी छितो अची थियो आई काथे अधी बानू काथे हो सारंगड़ो अबा ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे ॻाल्हि थो करी। बाबा तूं अञा ॿार आहीं तोखे ज़माने जी ख़बर ई कान्हे। मर्द जी ॾिसबी आहे सूंह सोभ्या सादा सारंग में आहे। ऐं ॿी वॾी ॻाल्हि त हुन जे हड़ में कुझु हूंदो त ज़ाल खे बि पालींदो न पैसो हूंदुसि त कम खे ठाहींदो न। जरिया आस्ते अबा आस्ते इहे लफ़्ज़ न छोकिरी बानूअ जे कन ते पिया असुल छिती थी पवंदी न तोखे घर में छॾींदी न मूंखे ॾंडो हूंदुसि उभो असां ते। कहिड़ी ॻाल्हि तूं करी? बानूअ खे राज़ी करणु मुंहिंजो कमु आहे। महिरबानी करे तूं या विच में अड़ी सड़ी न हणजाए त घुमाया हिन मेलो। बाबा सारंग सुठो छोकिरो आहे पंहिंजे घर जो छोकिरो आहे मूंखे चङी तरह यादि आहे। अॼु बुआ चिटी तरह मूंखे ॻाल्हि यादि आहे त तुंहिंजी अंबड़ सारंग खे ॾाढो भाईंदी पुटनि वांगुरु भाईंदी हुई ऐं पंहिंजी भेण सां ॿारनि ॻंढण जी बि हमेशह हुन सां ॻाल्हि कंदी रहंदी। ऐं यार साल मूंखे त यार इन फिक्र अची वरायो आहे त किथे न किथे तोखे अटकायां शादीअ जे लाइ। बसि 24 कलाक मां इन ॻाल्हि जे लाइ फिक्रमंद आहियां। वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।